धीअ सोरठ, अॼु मां तोखे जेका हक़ीक़त ॿुधाइण आई आहियां न, उहा तोखे केर बि कोन ॿुधाईंदो। ऐं तूं कंहिंजे मथां अंधो एतमाद में न कंदी कर। जेको मां चवणु चाहियां थी तूं उहो सम्झी थी? चाची जेका बि ॻाल्हायो आहे तूं मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾ। तुंहिंजे भाउ सांवल खे ऐं असां सभिनी खे इहो ई शक आहे। चाकर ख़ान खे गुम करण ऐं माराइण वारो दिलावर ई आहे। न न चाची, अदा दिलावर हीअं धोखो न ॾींदो असांखे। तूं थोरो सोच, सम्झ ॻाल्हि खे। चाकर ख़ान जे मरण में सभ खां वधीक फ़ाइदो कंहिंखे थींदो? जेकॾहिं चाकर ख़ान मारियो थो वञे न, त उनजी समूरी मिल्कियत जे मथां इहो दिलावर ई कब्ज़ो करे वेहंदो। चाची हूअं बि ॿिन्ही सोटनि पाण में कुझु बि वंडियो विरायो न आहे। दिलावर खे त कंहिं बि शइ जी झल पल न आहे, त पोइ उहो छो चाकर खे माराईंदो? इहा लालच, इन लालच मां कंहिंजो बि पेट कोन भरबो आहे। जेकॾहिं अधु मिल्कियत आहे त चवंदो त इहा सॼी मिल्कियत मुंहिंजी हुजे। चाची मां त इहो सोचे बि नथी सघां जेको तूं चवीं पई। इहा तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं छा थी सोची। बाक़ी जेको शक मुंहिंजो हुयो न, मूं तोखे साफ़ आॾो रखे ॾिनो। ख़ुदा बचाईंदो दिलावर खे अहिड़ी लालच खां। उहो बची न आहे सघियो। अॼु या सुभाणे ही चाकर ख़ान जी मिल्कियत जे मथां कब्ज़ो करे वेही रहंदी, पोइ तोखे ख़बर पवंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।